प्यारा दोस्तों असांजे मोहम्मद रिज़वान हुसैनी जो चैनल आहे मोहम्मद रिज़वान हुसैनी जे नाले सां यूट्यूब ते घणा सब्सक्राइबर थी विया माशाल्लाह 1000 थियण वारा बसि माना वधि खां वधि सब्सक्राइब कयो 1000 टपी वञे 1100-1200 थी वञनि। अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु जो ई व्लॉग शुरू कयूं था। असल में आइडियो इन जो सही न आयो हुयो, इन जे करे मां तव्हांखे मथां आइडियो करे तव्हांखे मां ॿुधायां थो। ऐं दोस्तों असां वञी रहिया आहियूं माशाल्लाह कराची, ऐं इन वक़्तु असां लाड़काणे मां निकिरी विया हुयासीं ऐं तमामु बहितरीनु सफ़र आहे। अलाह साईं तव्हां सभिनी दोस्तनि खे सलामत रखी ऐं हीउ सॼो व्लॉग ॾिसिजो, इंशाल्लाह तव्हांखे मज़ो ईंदो। ऐं सभु दोस्त जेके बि ॾिसनि था पिया उन्हनि सभिनी खे गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कनि। मोहम्मद हसनैन बि माशाल्लाह ॾिसो असां सां गॾु आहे माशाल्लाह, ऐं असांजा ॿिया बि सफ़र जा साथी आहिनि गॾु। अवां यकीनन सुञाणींदा हूंदो त केरु केरु असां सां गॾु हूंदो, पर वरी बि मां तव्हांखे इंशाल्लाह ॿुधाईंदो रहंदुसि त माना असां सां गॾु केरु आहे। असां सां गॾु असांजो उस्ताद मोहतरम साईं मोहम्मद सलमान हुसैनी ऐं फ़क़ीर दादन हुसैनी, जेको फ़ोन ते ॻाल्हाए पियो। मां सर कयोमांसि घणो पर ॾिसे ई न पियो मूंखे चई मां 2 मिंट ॻाल्हाए वठां फ़ोन ते, पोइ मां ॿुधायां थो, ॻाल्हायां थो मां। पोइ दोस्तनि सां बि इंशाल्लाह ज़रूरु फ़क़ीर दादन खे मुखातिबु कराईंदासीं। सॼो हिन व्लॉग खे ॾिसंदा, लाइक कंदा, शेयर कंदा, ऐं अलाह साईं तव्हां सभिनी दोस्तनि खे शाद आबाद सलामत रखे। हीउ व्लॉग जेको आहे, जेको मां सो भरियो न, इन में आवाज़ु असल में आयो हुयो पर सही न आयो, हुन में आवाज़ में माना उहा सेटिंग कोन हुई। इन जे करे माना मां तव्हांजे ॾाढो ई ओवर मथां वॉइस करे तव्हांखे ॿुधायां थो। मोहम्मद हसनैन ॾिसो था पिया माशाल्लाह। हाणे मां चयो त हीउ सॼो कीअं मां कटियां सॼो टुकड़ो, इन करे टुकड़ो कटे बि न पियो सघां। बसि मां चयो भला हाणे इहो टुकड़ो बि रखां थो, बसि मथां वॉइस ओवर थो कयां। सो चैनल खे सब्सक्राइब कजो। हिते मां चवां थो त चैनल खे सब्सक्राइब कयो, ऐं अञा वधीक तव्हांखे इंशाल्लाह अहिड़ा व्लॉग ॾेखारींदासीं जीअं तव्हां वधीक एंटरटेन थियो माशाल्लाह। सॼो सफ़र ॾिसिजो, व्लॉग ॾिसिजो, सफ़र जा ॿिया बि साथी तव्हांखे इंशाल्लाह ॾेखारींदासीं, मज़ो अची वेंदव इंशाल्लाह। मोहम्मद हसनैन माशाल्लाह। अब कीअं थो लॻी सफ़र कराची जो? इंजॉय कयो था? हा, असांजे जेके बि दोस्त ॾिसनि था पिया उन्हनि खे बि इहा ई गुज़ारिश आहे त असांजे हिन यूट्यूब चैनल खे बि सब्सक्राइब कंदा, ऐं वधि खां वधि व्लॉग खे लाइक कंदा, कमेंट कंदा, शेयर कंदो, अञा वधीक ॿिया माण्हू ॾिसंदा असांजे चैनल को। थोरो महिरबानी करे इहो ॾिसिजो अॻिते। माशाल्लाह असांजे सफ़र जो ॿियो साथी शिराज़ अहमद हुसैनी। माशाल्लाह शिराज़ बि असां सां गॾु हलंदो कराची। सरप्राइज़ आहिनि, वॾा सरप्राइज़ आहिनि तव्हांजे लाइ, इंशाल्लाह तव्हां सभु ॾिसंदो इंशाल्लाह। सॼी कराची घुमाई था देता जी 26 लीटर हा बाबा। माशाल्लाह साईं। हाणे गाॾीअ जी अल्हम्दुलिल्लाह टैंकी फुल थी वई। हाणे साईं अॻिते अञा चवंदा त ऑयल चेंज करायूं गाॾीअ जी, सफ़ा माना ईअं बैलेंस पंहिंजो हर शइ जो पूरो हुजेसि। हुसैनी पंहिंजो हुसैनी तयारु आहे। हा साईं, हिन बलोचिस्तान खां वठी, हिन नील नदियुनि खां वठी, ऐं हिननि खां वठी नारान कागान, कश्मीर, गिलगित, कश्मीर, मुज़फ़्फ़राबाद ज़ियारत ताईं पूरो पाकिस्तान हिन हुसैनी गाॾी घुमियो आहे। जे अंदरि थर, काशो, कारियूं, जर, सुभान अल्लाह। कोयटा जो ठठो, बदीन, परते ज़ियारत माशाल्लाह आल पाकिस्तान। हा साईं, आल पाकिस्तान। हिनखे दुआ थियल आहे न, बाबा साईं बचड़ा बि हिन गाॾी में वेठा अथई। सुभान अल्लाह। हा, दुआ थियल आहे। प्यारा दोस्तों, असांजे मोहम्मद रिज़वान हुसैनी जो चैनल आहे मोहम्मद रिज़वान हुसैनी जे नाले सां यूट्यूब ते
सब्सक्राइबर थी यार माशाल्लाह 1000 थियण वारा बस माना वध खां वधि सब्सक्राइब कयो 1000 टपी वञे 1100-1200 थी वञनि हिन ई पंहिंजो जनवरी में इंशाअल्लाह हिन वीडियो खे लाइक कयो शेयर बि कयो तव्हांजी वॾी वॾी महिरबानी इंशाल्लाह सॼो व्लॉग ॾिसजो वॾो मज़ो ईंदो इंशाल्लाह वॾो मज़ो ईंदो तव्हांखे दोस्त संगत बि गॾु आहे सॼी शिराज़ अहमद माशाल्लाह असांजो पुराणो सफ़र जो साथी अथव हे बि घटि तव्हां ॾिसंदा हूंदो पर सफ़र जो साथी आहे हसनैन हुसैनी त माशाल्लाह असां सां हर वक़्तु गॾु आहे दादन हुसैनी सुभान अल्लाह चेहरो मुबारक नई कोटी वठी आहे नई कोटी माशाल्लाह कराची जी तयारी में नई कोटी नवा जोराबा टोपी भी नहीं माशाल्लाह साईं त वरी असांजो सरदार आहे लुक ई ॾिसो लुक चेक कयो माशाल्लाह ॾिसो चाचू शिराज ताम था हेलो ना ॾिसो जागे तो नाटक तो करे दोस्तों माशाल्लाह खैरन सां सेवण शरीफ़ पहुची चुका आहियूं रोज़े मुबारक ते हाज़िरी भरियूं आहे पर टाइम काफ़ी थी चुको आहे हुते वरी कराची में बि स्टूडियो में टाइम आहे सो उन हवाले सां बसि डायरेक्ट वापसी में जेकॾहिं हाज़िरी भरीसीं त इंशाल्लाह तव्हांखे बि उहा ज़रूरु ॾेखारींदासीं ऐं माशाल्लाह तमामु बहितरीनु सफ़र गुज़री रहियो आहे जहिड़े तरीक़े सां संगत गॾु हूंदी आहे दोस्त गॾु हूंदा आहिनि त ज़ाहिरी ॻाल्हि आहे उन्हनि सां गॾु संगत में मज़ाक मश्करी वरी वॾी ॻाल्हि इहा त जहिड़े इरादे सां असां कराची वञी रहिया आहियूं त उन हिसाब सां वरी नातिन जी प्रैक्टिस या वरी एल्बम जे हवाले सां गुफ़्तगू थी रही आहे माशाल्लाह तमामु बहितरीनु माशाल्लाह दोस्तों असां हिन वक़्तु कराची जे आसपास आहियूं ऐं हिन वक़्तु असांखे टाइम मिलियो आहे ऐं जॻह मिली आहे त असां आयल चेंज करायूं गाॾी जी सो ही फ़क़ीर वेठो आहे आयल तो मोबिल चेंज कराए गाॾीअ जी माशाल्लाह साईं वारा विया आहिनि वज़ू करण हा बसि सफ़र असांजो अञा जारी सां आहे माशाल्लाह सिज बि लहण वारो आहे ऐं टाइम जो आहे 6 बल्कि सिज लही चुको आहे शाम जो 6 टाइम थियो आहे ऐं इंशाल्लाह मगरिब जी नमाज़ अदा कंदासीं हिते ई पेट्रोल पंप ते और इंशाल्लाह अॻिते वरी ब्लॉक ताईं निकिरंदासीं अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू असां पहुता आहियूं हैदराबाद में हैदराबाद मगरिब जो टाइम आहे सभ खां पहिरियों त इंशाल्लाह चवंदा आहिनि ताम ऐं कलाम पोइ वरी नमाज़ वग़ैरह सभिनी रिफ्रेशमेंट थींदी नमाज़ पढ़ंदासीं पोइ वरी सफ़र खे जारी सारी रखंदासीं माशाल्लाह मूं ज़ाहिर न पती साईं जीअं ॿुधायो त पहिरियां ताम पोइ कलाम बड़ी ॿ टे रिफ्रेशमेंट थी लंगर कंदासीं इन खां पोइ वरी इंशाल्लाह नमाज़ पढ़ी वरी अॻिते सिधो डायरेक्ट स्टूडियो हेॾा अचु न माशाल्लाह लंगर अची चुको आहे दोस्तों अलहमदिल्ला खैरन सां कराची में पहुची चुका आहियूं अलहमदिल्ला साईं वारा प्रोग्राम
चाय पीना थे हाँ चाय पीऊँ उन्हें का भालो स्टूडियो के ॿाहिरां ई वठायूं थोरो चांहि थकावट उन सां चांहि पीऊं और चाला माशाल्लाह दोस्तों तव्हां सॼो ब्लॉग ॾिठो ऐं अलाह साईं तव्हां सभिनी दोस्तनि खे शादोबाद सलामत रखे। अॼु जो ई ब्लॉग कयूं था हिते ई पूरो, वरी इंशाल्लाह ॿियो ब्लॉग तव्हां ठाहींदासीं। इंशाल्लाह मज़ो अची वेंदो तव्हांखे। वॾी महिरबानी। अस्सलाम वालेकुम।